ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ चोर जमाली में शेर कंदासी चोर जमाली वेचो मोटरसाइकिल स्लिप थियण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। सिजावल रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबब पंटीह वरीह जो ज़मी शाह फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया चोर जमाली वेचो मोटरसाइकिल स्लिप थियण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। सिजावल रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबब पंटीह वरीह जो ज़मीर शाह फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। हादसे बाबति तव्हां खे आगाह कई पिया चोर जमाली वेचो मोटरसाइकिल स्लिप थियण सबब एक ॼणो फौत थी वियो। सिजावल रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबब पंटीह वरीह जो ज़मीर शाह फौत थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। खबर अवां शेयर कई पिया चोर जमाली वेचो मोटरसाइकिल स्लिप थियण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। सिजावल रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबब पंटीह वरीह जो ज़मीर शाह फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया चोर जमाली वेचो मोटरसाइकिल स्लिप थियण सबब एक ॼणो फौत थी वियो आहे। सिजावल रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबब पंटीह वरीह जो ज़मीर शाह फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सिजावल रोड ते मोटरसाइकिल स्लिप थियण सबब पंटीह वरीह जो ज़मीर शाह फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची हादसे में फौत थियल नौजवान जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे।